कल्ब करे पांच अबदियत जो इकरार करे पान खे अल्लाह जे झुकाए अकेला छा सेखारे अल्लाह सेखारियो त पांजे ला हिदायत घुर इंसान पांजे ला हिदायत घुर छा चवंदो अल्लाह जी तारीफ़ कई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन अबदी जे इकरार में इया नअबुदु व इया नस्तईन हां छा तो करे शे उहा गुरबी जेके अहमियत वाली हूंदी है शे केड़ी गुरबी जेकी घणी का घणी अहमियत हूंदी अल्लाह तो पढ़ण जो जरूरी है माना या घुरणी है छा घुरणी है छा चांदो रिजवान छा चांदो इहदिनस सिरातल मुस्तकीम छा चांदो इहदिनस सिरातल मुस्तकीम अल्लाह मुके सीधे रास्ते की हिदायत हिदायत था जी वही ममता में हिदायत ना है कुछ नहीं केतरी भी बात तू कदो ते हिदायत ना है कुछ नहीं इया कना बुद वया नस्तईन जे करार न कई त केतरी भी बात भी करे कुछ नहीं हिकड़े ला इबादत हिकड़े ला असल आहे शे हिदायत तहिया मस्जिद से ताजर उन जे औलाद जे हिदायत उतरी बंद करे सौदो सस्तो मांगो सस्तो दुनिया का कोड़ी जीवन ला जीवन के हंसी अल्लाह ताला ये नजर में ये दुनिया एक मच्छर जे पर जे बराबर बता ये नंबर में आ मुबारक पादरी जो साए रजवली को बोले जे रात दी हिकु करे हिन मस्जिद जे अदावत जी वदो उसके मस्जिद जो बुनियाद ने पैजी वियो वो महीने लाए साल लाए 3 साल लाए को हुआ यो थियो क्या ताई क़यामत हानी ॿुधाए तो हिन ॾिसो तो केड़ो फ़ाइदो आहे जेके बि न माण्हू हिन मस्जिद में नमाज़ पढ़ंदा से ठाचर भली न दुनिया मां रगन करे वठी पर उन जे आमाल में भी पिया उन माण्हू जा अमल का लिखो माण्हू का पासे अमल घटाई दो नमाज़ पढ़ंदा हिते वाइल तकरीरूं थींदियूं ॿार पढ़ंदा कुरान शरीफ़ पढ़ंदा कोड़ी थींदो ते मदरसो ठहंदो इंशाअल्लाह हितां हाफ़िज़ आलिम थी निकिरंदा उहे अॻिते हली दीन खे फैलाईंदा जेके माण्हू उन्हनि जे दीन जो ज़रियो जी हिदायत ॾींदा कैलकुलेटर फिटी विदा पर अमलनि जो उहे अमल कोन उन खां पोइ मुबारकबाद जो लाइक़ हबीबुल्लाह मुबारकबाद जो लाइक़ मुजीबुर रहमान सैयद मुजीबुर रहमान मुबारकबाद जो लाइक़ कादिर बख्श मुबारकबाद जो लाइक़ हाफिज़ मोहम्मद इस्माइल साइदत रायपुर हिनने इन मस्जिद में मस्जिद बुखवारी छोकरा बुखवारा सब नवा कर सब नवा हाफिज़ थिया छाता से बुखवारा जी मौलवी पंजवा पेरी पेरी खत न पड़ेगा मस्जिद बुखवारी शायद पेरी खत हिन मस्जिद पेरी खत बहुत रसूल दोस्ताबाद ये बे मुबारकबाद जे लायक ने जा वालिदैन मुबारकबाद जे लायक
मुझे कहा है तो पढ़ी उन्हें में यह गाना अल्लाह से बता दे इतना ना नजर न जिक्र व इन्ना लहु लहाफिज़। वने कोई वॾा खुश नसीब है इन जा पैर पे ने माऊंद क़यामत जे ॾींहुं हिननि हाफ़िज़नि जे वालिदैन ते दुनिया हिर्स कंदी जॾहिं अल्लाह ताला हिन जे माउ पीउ जे सिर ते ताज न रखंदो हाणे सोनू न सोनू था सोन जी का हैसियत ही कान्हे हींअर बि जेके हीरा आहिनि न उनजी हैसियत वधीक आहे हीरनि जा रेट ॿुधो मिठाई को रंग सारे हीरा हीरनि जा सोन जा न हीरनि जा ताज हूंदा आहिनि जे मथे ते माउ ऐं पीउ जे मथे ते हीरनि जा ताज हूंदा उन्हनि हीरनि जी ताजनि जी अहिड़ी रोशनी हूंदी सिज में न आहे सघंदा आहियो तव्हां जी सिज आहे पाण सिज में न आहे ॿिए पासे ॻड़ा था एॾी रोशनी तेज़ आहे पर जॾहिं हिननि हाफ़िज़नि जे वालिदैन जे मथनि ते जॾहिं ताज हूंदा दुनिया वारो सिज जेकॾहिं उभरी बि पए पर हुननि जे अॻियां अंधेरो हूंदो जहिड़ो कारो हुजे एड़ा हीरा हूंदा एड़ा हीरा अहिड़नि हीरनि वारा ताज जे मथे ते तव्हां तसव्वुर बि नथा करे सघो अल्लाह ताला ने जेको हिननि हाफ़िज़नि जे सरपरस्तनि ते अल्लाह जो जेको इनाम आहे उन जो तसव्वुर अल्लाह जे रसूल फरमाया तसव्वुर न करो जन्नत जी का कंहिं शइ जो तसव्वुर नथा करे सघो त इहो जन्नत जी शइ आहे अल्लाह जे रसूल फरमाया त जन्नत जी शयूं अहिड़ियूं अथव ला ऐनुन रअत वला उज़ुनुन समिअत वला ख़तर अला क़ल्बि बशर कई अखे अहिड़ी शइ ॾिठी कान्हे दुनिया में हीरा जवाहर तमामु घणा भला भला पिया आहिनि ला ऐनुन रअत अल्लाह रसूल फरमाया कि ॾिठी कान्हे अहिड़ी शइ जन्नत जे वला उज़ुनुन समिअत आउं तव्हांखे ॿुधायां त अहिड़ा हीरा हूंदा सिजनि वधीक रोशनी हूंदी हुनजी इहा को सिर्फ़ तसव्वुर जी ॻाल्हि थो करे अमर अल्लाह जे रसूल में वला उज़ुनुन समिअत तव्हां ॿुधो न न कंहिं कम जो आप शइ ॿुधी कान्हे अहिड़ी हूंदियूं उन्हनि जा हीरा अहिड़े क़िस्म जा हूंदा जो कंहिं खे न ॿुधाए कोन्हे भला घणी माण्हू तसव्वुर करे काइनात जेकी आहे ज़मीन बि खपाइजे इन्हनि जा जेके बार निकिरंदा आहिनि सोन ये जबल अर्शे खपाइजे को वठी मां अर्शे भले में भली मिले अल्लाह जे रसूल फरमाया वला ख़तर अला क़ल्बि बशर कई इंसान जी दिल ते वाला कुबी कान्हे तसव्वुर ई मंगायो इहा आहे वालिदैन मखलूक इहो अल्लाह को वालिदैन मखलूक पर जे पातर काई